بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج असांजो जेको आहे तअम्मुलात क़ुरआनिया जीअं अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरआन में सूरत मुहम्मद में अल्लाह ताला चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो छो नथा हिन क़ुरआन खे तदब्बुर सां पढ़नि, दिलि सां पढ़नि, यकीन सां पढ़नि ऐं हिन क़ुरआन मां सिखनि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। वरी ॿी सूरत में सूरत निसा में 82 नंबर अल्लाह ताला चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन, छो नथा हिन क़ुरआन खे तदब्बुर सां पढ़नि, यकीन सां पढ़नि ऐं हिन मां फ़ाइदो वठनि। वलो अफला यतदब्बरून अलक़ुरआन वलो कान मिन इंदि गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा। ही क़ुरआन ही अल्लाह जो कलाम जेको आहे जे ॿिए कंहिं मख़लूक खां अचे हा त उन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा, पर न ही अल्लाह जी तरफ़ां आहे। वरी इहो सूरत मुमिनून में 88 आयत। ॿी सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन लियदब्बरू आयातिhi। हिन में चए थो अल्लाह ताला चए थो ही किताब जेको ही किताब क़ुरान पाक जेको क़ुरान जेको आहे असां इन अल्लाह ताला चए थो मूं पंहिंजे तरफ़ां बरकत वारो किताब तव्हां ॾे नाज़िल कयो आहे लियदब्बरू आयातिhi, हिन क़ुरान खे सम्झनि ऐं हिन जा मोजिज़ा ॾिसनि। वलियतज़क्कर उलुल अलबाब, सम्झंदा उहे, पढ़ंदा उहे, फ़ाइदो उहे वठंदा जेके सियाणा हूंदा, समझ वारा हूंदा। तंहिंजे करे असांखे हुकुम आहे त असां क़ुरान पढ़ूं ऐं तदब्बुर सां। जेके असांखे हिसो आहे इहो हिसो आहे 72 नंबर हिसो आहे तअम्मुलात क़ुरानिया। अॼु जेके असां वटि आहे इहा सूरत क़सस 27 आयत जेको अल्लाह ताला चए थो वमा उरीदु अन अशुक़ अलैक। इहा हिकिड़े नबी जो शुआइब जेको उन पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम खे इहो लफ़्ज़ चयो, मां तोखे तकलीफ़ में नथो आणणु चाहियां। इहा हिकिड़ी पूरी आयत जेकी आहे उहो पढ़ो पहिरियां। अल्लाह ताला चयो क़ाल इन्नी उरीदु अन उनकिहक इहदा इब्नतै हातैन। इहा शुआइब जेको आहे अलैहिस्सलाम नबी उहो उन मूसा अलैहिस्सलाम खे चए थो मां पंहिंजी धीउ हिकिड़ी हिननि ॿिनि धीअनि मां हिकिड़ी तोखे शादी कराईंदुसि, पर हाल अन तअजुरनी समानिया हिजज, 8 साल मूं वटि ॿकरियूं चारींदे। हाणे तूं ग़रीब आहीं, ॿिए मुल्क खां आहीं, तोखे कुझु कोन्हे, मां तोखे शादी कराईंदुसि, पर इहो वाइदो कयो त अठ साल समानिया हिजज, 8 साल मूं वटि ॿकरियूं चारींदे। त इन अतममत अशरन, जे तूं 10 साल पूरा कंदे त मिन इंदिक, पोइ उहा तुंहिंजी भलाई जे 10 साल पूरी करी। वमा उरीदु अन अशुक़ अलैक, मां तोखे तकलीफ़ करणु नथो चाहियां। इन अल्लाह सतजिदुनी इंशा अल्लाह मिन अस्सालिहीन, इंशा अल्लाह मां तोसां वाइदे ते हूंदुसि ऐं तोखे तकलीफ़ मुंहिंजी तरफ़ां न ईंदी। इहा आहे क़िसत मूसा ऐं शुआइब। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम मिस्र भॼी वियो उन मां फ़िरौन खां ज़ालिम खां, भई उर्दन ते पहुतो त उते नबीउल्लाह शुआइब हो ऐं उनजूं ॿकरियूं, उनजूं छोकिरियूं जेके ॿकरियूं पियूं चारनि, परे खां मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठुनि, हिन बि ॾिठुनि त ही छोकिरियूं बीठियूं आहिनि खूह खां परे बीठियूं आहिनि, त ॿिया जेके धनार ॿकरियूं खे पाणी खूह मां कढी ऐं हिन पंहिंजे माल खे पियारनि पियूं, पर ही शर्म मां छोकिरियूं हूं परे बीठियूं हूं। पोइ हिन पुछियुनि त तव्हां छो परे बीठियूं हूं? पोइ हुननि जो ला नस्क़ी हत्ता यस्दुर अर्रुआ व अबूना शैख़ुन कबीर। ॿी आयत में अलाह ताला ॿुधाए थो हिननि चयो त असांजो पीउ ॿुढ़ो आहे ऐं ही मर्द आहिनि, ही जेॾीमहिल धनार सभु ॿकरियुनि खे पाणी पियारे वेंदा हलिया, पोइ असीं बि पाणी ॿकरियुनि खे खूह मां पाणी पियारींदासीं। किसो इंशाअल्लाह असांखे ईंदो क़िसस अल अंबिया में सॼो, पर हिते असांजो सिर्फ़ु इहो जेको फ़ाइदो असां क़ुरान मां हिन आयत मां वठूं वमा उरीदु अन अशुक़ अलैक। ॾिसो ही नबी अल्लाह शुआइब ऐं मूसा अलैहिस्सलाम सां जॾहिं मिलिया, चई मां तोखे तकलीफ़ में नथो आणियां, मां इहो नथो सोचां त मां तोखे तकलीफ़ में आणियां। 8 साल तूं ॿकरियूं चारींदे, 10 साल पूरा कंदे त महिरबानी तूं रहंदे। त ही इन में सभु जेके उलमा मुफ़स्सिरीन चवंदा त इहो अल्लाह ताला ॾिसो असांखे छो हिकिड़ो दर्स थो ॾिए। तव्हां विकिरो ॾेती ॾेती कयो था त इन में तव्हां पकाई ऐं ॾाढाई न ॾेखारियो, इन में लीन थोरो ॾेखारियो, नरमाई ॾेखारियो। तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे सबक़ थो ॾिए इन शुआइब अलैहिस्सलाम जे ॻाल्हाइण सां, मूसा अलैहिस्सलाम सां गॾु, त कीअं हुन सां ॻाल्हाईं ऐं छा हुन सां ॻाल्हाईं। ऐं तोखे चई त सतजिदुनी इंशा अल्लाह मिन अस्सालिहीन, मां तोसां भलो हलंदुसि, इंशा अल्लाह मां सालिह इंसान आहियां। ऐं उनखे शुआइब खे इहा ख़बर कान्हे त मूसा बि अॻिते हिनखे नुबूअत मिलंदी, अञा हुनखे नुबूअत कान मिली। तंहिंजे करे नबी करीम जी असांखे हदीस अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रहिम अल्लाहु अब्दन समहन,
अलाह उनखे रहम कंदो बंदे खे। समहन इदा बा, जेके विकिणंदो त नरमाई ॾेखारींदो ऐं सुठे नमूने सां ॻाल्हाईंदो। समहन इदा इश्तरा, नरमाई करे वठंदो, नरमाई करे खपाईंदो। समहन इदा क़दा, ऐं सुठी नरमाई करे ऐं जे कंहिंखे पैसा ॾींदो या कंहिंखां कर्ज़ु वठंदो त वरी वापसि बि उन टेम सां कंदो। समहन इदा क़दा, ओधर जे वतई या ओधर वापसि कयईं, पर उन्हनि जी ॻाल्हि ॿोल में इहा नरमाई मेन शइ उहा हूंदी। इहा हदीस सही बुख़ारी में आहे। त इंसान खे दुनिया में ज़रूरु ॾेती ॾेती करणी थी पए, नंढी या घणी या थोरी या कहिड़ी बि हुजे, पर इन में असांखे इहा आयत अॻियां रखणी थी पए, वमा उरीदु अन उशुक़ अलैक, मां तोखे तकलीफ़ में न आणणु चाहियां थो ऐं तोखे वज़न घणो न रखंदुसि। छो जो अॼुकल्ह ॾिसो जेके ताजिर आहिनि छा था ॻाल्हाइनि, वाह हे शइ अथई वठी त वठी न त परते मुंहुं कर वञ, असां वटि ॿिया तोखां सवाइ ग्राहक घणा आहिनि। यानी खोहरो ॻाल्हाइण में इस्लाम में दीन में इहो शइ जाइज़ न आहे। इंसान खे नबी करीम चए थो त नरमाई सां ऐं कुर्ब मोहबत सां ॻाल्हायो। रहिम अल्लाह अब्दन इज़ा समहन इज़ा बाअ समहन इज़ा इश्तरा समहन इज़ा इक़्तदा समहन इज़ा इक़्तदा। ॾिसो न नबी करीम चए थो जेको अल्लाह ताला माफ़ उनखे करे। नबी जी दुआ आहे, नबी जी दुआ केॾी न प्यारी हूंदी ऐं अल्लाह वटि क़बूल आहे। त अल्लाह नबी करीम चए थो रहिम अल्लाह अब्दन समहन, उन अल्लाह से उनखे माफ़ करे जेको समहन आहे। भाउ चई 10 चई भाउ ॿियो अॻियां चवंदे भाउ तूं 8 में ॾे, त जब हू चवंदो 5 में ॾे, तूं चवंदे भाउ न यार मां 9 में ॾींदोसीं, ठीकु आहे न, हुन चवंदो न यार कुझु घटि कर, अञा घटि कर, ठीकु आहे भला तूं 8 ॾे यार। इहा आहे नरमाई। नरमाई जेको न चवंदो आहे वठिणो अथई वठिणो चवंदो त हल, इहो 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 जेको ॾेती ॾेती में जाइज़ न आहे। के बाज़ार में माण्हू खपाइनि था या वठनि था, उन्हनि खे बाज़ार में वेहण जो बि ज़रूरु न आहे। उहे अहिड़ा बेकार आहिनि ॻाल्हाइण ॿोलण जो। इहे वठण वारा ज़रूरु ज़रूरु ॻाल्हाइण जा मिठड़ा हुजनि ऐं कुझु हेठि मथे थींदी आहे ॻाल्हि, पर जेके न सफ़ा कड़क ठिकर लॻा वेठा हूंदा उन्हनि खे इहो कमु जेको आहे उन्हनि जे लाइ सही न आहे। छो जो नबी करीम दुआ उन्हनि जे लाइ कई आहे, समहन इदा बा, प्यारो ऐं नरमाई जे विकिणे थो। समहन इदा इश्तरा, ऐं प्यारो मोहबत वारो आहे जीअं वठे थो, जीअं वठंदे बि का शइ हो अॻियां चवंदी भाई 10 रुपए या 100 रुपए में चवंदसि यार कुझु घटि कर, महिरबानी कर, कुझु भला कुझु हेठि मथे थींदो कमु ईअं, पर ईअं चवंदो भाउ 5 में ॾींदे चए न त बसि मां वञा थो। हाणे इहो बि हिकु इन दुआ में शामिलु न थींदो। तंहिंजे करे सभई जेके मुफ़सिर चवंदा अलाह ताला छो शुएब अलैहिस्सलाम जो इहे लफ़्ज़ हिते आंदा क़ुर में, छो त असांखे सबक़ सिखण जे लाइ, त सिखो त इंसान ॾिए या कहिड़ो बि मुआहिदो करे सिखे त उन में नरमाई ज़रूरी आहे। वमा उरीदु अन अशुक़ अलैक, मां तोखे तकलीफ़ में नथो आणणु चाहियां। 8 साल तूं मूं वटि चार जे 10 पूरा कंदे त महिरबानी थी वई। त इहा आहे हिदायत अलाह ताला जी असांजे क़ुर में, असांजे आयतुनि में असांखे सेखारण जे लाइ, त अॻिए खे तकलीफ़ माण्हू न सोचणु चाहे। हींअर अॼोकल्ह माण्हू सोचे सम्झे चवंदा अॻिए खे तकलीफ़ ॾियूं, ऐं इहा मुस्लमाननि जी सिफ़त न आहे, ही मोमिननि जी सिफ़त न आहे। ॾिसो न इहो अॻिए जी का शइ मजबूरी आहे, तोखां का शइ वठे थो, प्लाट थो वठे, घर थो वठे, बनी थो वठे, सौदो थो वठे, त इहो जेको आहे इहा शइ जाइज़। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त का शइ ॾेती ॾेती कयो त फ़इन सदका व बय्यना, जे सच ॻाल्हाइनि ऐं ऐब जेके शइ आहिनि उन शइ में, गाॾी आहे, बनी आहे, घर आहे, जे हुननि जा ऐब उन्हनि खे ज़ाहिर करे हुनखे अॻियां ॿुधाई, जे विकिणी थो बय्यना बूरिक लहुमा फी बैइहिमा, अलाह से उन विकिरे में बरकत विझी ॾिनो उन्हनि खे ॿिन्हिनि खे। इहा रिवायत सही बुख़ारी मुस्लिम में आहे, अबू दाऊद में बि आहे। त इन जो मक़सदु आहे त इंसान जेके अॼुकल्ह जेके विकिरो कनि था, गाॾी थो विकिणे या स्कूटर थो विकिणे, त हू सायो करे हुनखे हिन गाॾी जा या हिन घर जा या हिन ॿिनी जा या इहे बोर जा पाणी जा ॿिनी जा इहे ऐब न ॿुधाईंदो अॻे खे, सायो करे। छो बसि इहा शइ थी अॻियां वठणी थी वठि, न इन विकिरे में इन ॾेती ॾेती में बरकत ठुप न पवंदी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त केरु मुस्लमान भाउ खे को मोहबत करे दीन जे करे त उनखे ॿुधाए, त मां तोसां यार यानी मोहबत थो कयां अलाह जे ख़ातिर। ठीकु आहे, इंसान मुस्लमान का शइ ॿुधाए थो त उन में ऐब जेको आहे मुंहिंजे ॿनी में वाही ऐब अथई, ताक़त वारी न आहे, जा हिन में कलर आहे, जा हीअं सभु शइ हुनखे ॿुधाईंदो त अॻियो मुतमइन थी ऐं हिकु शइ वठंदो ऐं उन तुंहिंजे लाइ दुआ कंदो अॻिते, अलाह सां यार बरकत हुजे, मूंखे ॿुधाए छॾियो हुई। पर जे तूं ईअं खपाए महांगी बि खपाए ॾेई वञी हलियो, पर सुभाणे चवंदो मार पएसि यार मूंखे हणी छॾी गले में,
त हाणे इहा जेके तोखे बरकत न थी, तोखे बरकत न थींदी इन्हनि जे पैसनि में, छो जो हू सॼी ज़िंदगी पियो तोखे पिटींदो। ईअं को गाॾी विकिणे, कार विकिणे, स्कूटर विकिणे त अॻे खे यानी सभु शइ हुनखे ॿुधाए, बहितर में बहितर इहो आहे त सभु शइ ॿुधाए छॾे। जे नथो ॿुधाए चएसि भाउ वञी हितां वञी माण्हुनि खे जंहिंखे ख़बर आहे उन्हनि खे शइ ॾेखार, उहे तोखे सही चङी तरह ॿुधाईंदा त हिन में कहिड़ा कहिड़ा ऐब आहिनि। ऐं इहे मूंखे एतिरी ख़बर कान्हे, कुझु शइ जी ख़बर आहे ॿुधाईं त जंहिंजी ख़बर न आहे सुभाणे न चओ यार मूंखे त मूंखे हणी वें या मूंसां दौद करे वें या मूंखे महांगी शइ हणी वें। ऐं इन आयत में उलमा चवंदा त इहो आहे त मज़ूर जेको तो वटि बीहे थो या दुकानदार या मुलाज़िम या ड्राइवर या जेको बि तो वटि कमु थो करे त उन सां बि कुर्ब मोहबत में ॻाल्हाए। हाणे हीअ शुआइब अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे ॿकिरियुनि ते यानी धनार करे रखियो, पर ॾिस हुनखे चई छा चयो, मां उरीदो अन शुक्र मां तोखे इनशा तकलीफ़ न ॾींदुसि ऐं मूंखां तकलीफ़ न ॾिसंदे इनशा। त इहो चए थो त उलमा चवंदा तफ़सीर त इन जो इहो मक़सदु आहे त इंसान जेके उन वटि मुलाज़िम आहिनि अॼुकल्ह हुननि खे अलाए माण्हू जेके तमामु घटि करे था ॾिसनि ऐं हुन जे नज़र मां थोरो ॿियनि खां माण्हुनि खां घटि था ॾिसनि छो, ऐं उन्हनि खे तकलीफ़ ॾियणु चाहिनि था। इहो शरीयत में दीन में जाइज़ न आहे। इंसान जीअं कंहिं दोस्त खे विकिणी का शइ ॾींहुं थो त उन सां बि तूं सोचे सम्झे ॻाल्हाईंदे त उन सां कुर्ब मोहबत में ॻाल्हाईंदे त जीअं को तो वटि मज़ूर आहे या आमिल आहे या नौकर आहे त उन सां बि कुर्ब मोहबत में तोसां तोखे उन सां ॻाल्हाइणो आहे। इहो आहे अलाह जो दीन, इहो आहे असांजो इस्लाम, इहो आहे असांजो क़ुर जो असांखे हर शइ सेखारे थो। ॿाहिरि असांखे हिते किसो हिकिड़ो यादि अचे थो, सुल्तान हमदान मोहम्मद बिन महमूद मलिक शाह, इहो हिकिड़ो ईरान जे पासे बादशाह हो, उनखे बीमारी अचे लॻी ऐं हुन ॾिठो त हाणे मुंहिंजो मौत वेझो आहे त हिन छा चयो त जेके मुंहिंजा नौकर चाकर आहिनि ऐं जेके मुंहिंजो ग़ुलाम आहिनि औरतूं ऐं जेके मुंहिंजा पैसा आहिनि पेतियूं सभु खणी अचो ऐं मुंहिंजी जेकी फ़ौज आहे उहा बि सभु ॿाहिरि अचे, सभिनि खे अॻियां बीहारे ऐं हुननि खे सभिनि खे अॻियां छा चई उन्हनि जे अॻियां बीहारे सभिनि खे ऐं चई त ॾिसो न मुंहिंजा हीअ जेके पैसा हीअ जेके सोन आहिनि हीअ जेके सभु मुंहिंजी मिल्कियत आहे, फ़ौज आहे हीअ मुंहिंजा नौकर आहिनि या मुंहिंजा बंगला आहिनि, हीअ सभु मुंहिंजी पैसा जेके आहिनि जंहिं न इहे सभई मूंखां अॼु इज़राइल मलकल मौत जंहिं न इहो मूंखां वठे ऐं मूंखे मौत न ॾिए त मां हीअ ख़ुशीअ सां सभु शइ ॾेई सघंदुसि, पर जे हीअ मुंहिंजो मुल्क मुंहिंजी बादशाही वठे ऐं मूंखे अञा कुझु साल खनि ज़िंदगी ॾिए इज़राइल मलकल मौत त मां राज़ी आहियां इन शइ में। पर अलाह ताला चयो आहे त हिकिड़ो सेकंड बि इंसान पंहिंजे मौत जेॾी महिल ईंदो उन खां देरि न थींदी। मां अॼु इहो क़ुर में लिखियलु आहे, पाण मुस्लमान हो त हुन चयो त ॾिसो अहिड़ो टाइम अचे थो, अहिड़े टाइम जे लाइ तव्हां तयारु थियो ऐं हींअर मां छा चवंदुसि मां अगना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया, जीअं अलाह ताला क़ुर में चयो त उन टाइम ते मूंखे पैसा कोन कमींदा ऐं हींअर मुंहिंजी ताक़त मुंहिंजी बादशाही बि मूंखे कोन कमींदी। पोइ छा कयईं, जेके नौकर चाकर उन ग़ुलाम जेके उन्हनि खे आज़ादु कयईं ऐं पैसा जेके आहे पंहिंजे फ़ौजियुनि ते विराए छॾियईं ऐं पोइ उन खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ हिन दुनिया मां हीउ वियो हलियो। सो हिकिड़ो इहो उन भलो अमल कयो, इहो हिकिड़ो सबक़ु आहे असांजे सलफ़ सालिह खां त ॾिसो हू सोचींदा हुआ त मौत जेको अचे थो त पोइ इंसान खे सभु शइ यादि ईंदी त इन मौत खां मां कीअं बचां। तो अलाह ताला असांखे ज़िंदगी ॾिनी आहे त ज़िंदगी में जेको करिणो हुजे इंसान करे, दावत तबलीग करे, इल्मु सिखे, अमर मारूफ़ नही अन मुनकर, तस्बीह, क़ुर, निमाज़ जेको करे सघे न तरसे इन ॾींहं ते अहिड़े टाइम ते पोइ इंसान कुझु कोन करे सघंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। هذا والله أعلم صلى الله عليه وسلم.